कराची के नॉर्थ नाज़माबाद में बिना इजाज़त जे टी शादी कंदड़ शख़्स ते अगूणी घरवारी ऐं सहारन जो शादी जे तकरीब में तशद्दुद। शादी हाल में मौजूद माण्हुनि पुलिस घुराए घोट जी जान बचाए वरिती। पुलिस ॿिन्ही धुरियुनि खे थाणे में तलब करे वरितो। कराची के नॉर्थ नाज़माबाद में मोहम्मद आसिफ नाले शख़्स जे टी शादी की तकरीब दौरान शादी हाल में संस अगूणी घरवारी पंहिंजे माइटनि समेत पहुची वई ऐं शादी हाल में मौजूद माण्हुनि जे साम्हूं घोट मथां बिना इजाज़त जे टी शादी करण ते खेसि सख़्त मारकुट करे संस कपड़ा लीणू करे छॾिया। जंहिंखां पोइ शादी हाल में मौजूद महिमान फौरी तौर ते हद जे पुलिस खे इतला कयो ऐं पुलिस पहुची घरवारी ऐं सोहरनि जे तशद्दुद खां घोट खे बचाए वरितो। इन मौक़े ते टी शादी रचाईंदड़ शख़्स मोहम्मद आसिफ जी अगूणी घरवारी शादी हाल में मौजूद महिमाननि ऐं पुलिस वारनि आॾो ताहींदे चयो त संस मुड़ुसु आसिफ साण कूड़ ॻाल्हाईंदे 3 ॾींहंनि लाइ हैदराबाद वञण जो चयो, पर बाद में ख़बर पई त हू टी शादी करे रहियो आहे। औरत चयो त हिन शख़्स जी हिकु ॿी घरवारी अस्पताल में बीमार आहे, पर हिन खे उन जी का परवाह ई नाहे ऐं हीउ हिते लिक छप में टी शादी करे रहियो आहे। जंहिंखां पोइ पुलिस ॿिन्ही धुरियुनि खे थाणे ते तलब करे वरितो। पुलिस मूजिबि शुरूआती रिपोर्ट मूजिबि अगूणी घरवारी पंहिंजे मुड़ुस ते बिना इजाज़त जे टी शादी करण जो इल्ज़ाम लॻायो आहे। जॾहिं त मामले जी वधीक जांच कई पई वञे ऐं अदालती हुकुम बादी वधीक क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।